काने का सरस स्ट्रक्चर जे लाइ का बि तहरीक हलाए न सघिया आहिनि। हिकिड़ी डायरेक्टरी निकिती आहे, अहिड़ियूं डायरेक्टरियूं त माज़ीअ में इलाही निकितियूं, 16 स्केल जे लाइ बि निकितियूं हुयूं, ॿियनि जे लाइ बि निकितियूं हुयूं। तंहिं महिल त उहे दोस्त रोकाईंदा पिया वठनि। हाणे दोस्त इन डायरेक्टरीअ खे फेसबुक जी ज़ीनत बणाए पंहिंजी कामयाबी था कनि। अहिड़ियूं डायरेक्टरियूं सिंध जे वर्किंग कमेटीअ जा मेंबर, हर हिकु मेंबर पंहिंजे तरफ़ां ॿ दरख़्वास्तां ॾे माण्हुनि खे डायरेक्टरी कढाए ॾियण जे लाइ तयारु आहे। इहे डायरेक्टरियूं बेअसर आहिनि। उहे डायरेक्टरियूं बे इंडोस कहिड़े थियल आहिनि, PTL जे मरकज़ी सदर ॾे त थियल आहिनि, पर उहे इंडोस असांजे मोहतरम मानवारे सिंध असेंबली जे मेंबर साईं मर साहब ॾे थियल आहिनि। जेकॾहिं असांखे MPS जी मदद सां ई उस्तादनि जा मसइला हल कराइणा आहिनि त पोइ मां साईं नासिर हुसैन शाह खे अर्ज़ु कयां, इकराम ख़ान दारजे साहब खे अर्ज़ु कयां, सैयद ख़ुर्शीद अहमद शाह खे अर्ज़ु कयां, ॿिया दोस्त साईं अली हसन ज़रदारी साहब खे अर्ज़ु कनि, के दोस्त कंहिंखे अर्ज़ु कनि, त पोइ तंज़ीम जी त का ज़रूरत ई कान्हे न। बाबा पंहिंजा हक़, हेॾी सारी सिंध जे 1.25 लख उस्तादनि जी तंज़ीम आहे, पंहिंजा हक़ रियासत खां पिनी न पर छिनी करे वठण जो टाइम आहे। इलेक्शन कमीशन तव्हां साफ़ शफ़ाफ़ जोड़ियो स्ट्रक्चर जे लाइ, डेट ऑफ अपॉइंटमेंट खां कंफर्मेशन जे लाइ, अपग्रेडेशन जेका आहे असांजी उहा असांखे 2021 खां ॾियण जे लाइ। सेक्टर असांजा 2 आहिनि, हिकु प्राइमरी ॿियो सेकेंडरी। जीअं सेकेंडरीअ जे दोस्तनि खे ग्रेजुएट ते अपॉइंटमेंट करे 14 ग्रेड खां 20 ग्रेड 20 स्केल ताईं पहुचायो थो वञे, अहिड़े नमूने सां प्राइमरी सेक्टर खे बि तव्हां 14 ग्रेड में अपॉइंटमेंट कई आहे 50% ते। क्राइटेरिया साॻी आहे। मुंहिंजे सिंध जे प्राइमरी उस्ताद खे बि क्वालिफिकेशन जे आधार ते 14 ग्रेड खां 20 स्केल ताईं बि पहुचायो, 20 ग्रेड ताईं बि पहुचायो। जेकॾहिं इन लाइ तव्हां इलेक्शन कमीशन अॻ में साफ़ सुथरी जोड़ियो था, 11 नाला जेके आया आहिनि उन्हनि नालनि में जेके तज़ादी नाला आहिनि, जीअं साईं अमौला महर साहब ते असांखे तहफ़ुज़ात आहिनि, साईं अब्दुल शकूर महर साहब ते असांखे तहफ़ुज़ात आहिनि, इन्हनि तहफ़ुज़ातनि खे ख़तमु करे साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन कमीशन जोड़ियो था ऐं तहरीक में अचो था त तहरीक जी पहिरियुनि सिफ़नि में हाजी शफ़ी मोहम्मद सठियो अॻ में लठियूं खाईंदो, सिकंदर जतई अॻ में लठियूं खाईंदो, ग़ुलाम रसूल महर खे लठनि खाइण बि न ॾींदासीं, उस्तादनि जा मसइला हल कराईंदासीं जेकॾहिं संजीदा आहिनि। उस्तादनि जा जेके 44 लख अव्हांखे अकाउंट जी सूरत में मिलिया आहिनि, महिरबानी करे अॻ में उन्हनि जो बि हिसाब किताब ॾियो त उहे काॾे विया, कीअं थिया, कंहिं खपाया। मरकज़ी बॉडीअ जे जंहिं बि दोस्त खां पुछाती कई वञे चवनि था त असांखे ख़बर कान्हे, पर हिकु वर्किंग कमेटीअ में असांजे भाउ PTL जे सदर ग़ुलाम रसूल महर साहब एतिराफ़ कयो त उहे मूं वटि अमानत में पिया आहिनि। उहे साईं तव्हां वटि अमानत में पिया आहिनि त उहे PTL जी जेका कराचीअ जी ऑफिस ते कब्ज़ो आहे उते बरका ख़र्च करे उहो कब्ज़ो छॾायो। अॻ में लियाकत साहब जे नाले सां आहे, उहा तंज़ीम जे नाले सां कयो। PTL जो जेको मरकज़ी ऑफिस हैदराबाद में बरका ख़र्च करे उन जो खातो न आहे, उन जो खातो करायो। असां वञूं था त असांजी ऑफिस में पीअण जो पाणी कोन्हे का सफ़ाई कान्हे का, वेहण जी जाइ कान्हे का। बाक़ी अहिड़ो सोन ई घोरियो जेको कन छिने पिया 42-44 लख असांजा तव्हांजे अकाउंट में अमानत पिया हुजनि, पोइ तव्हां फिक्स में रखिया आहिनि या क़ौमी बचत बैंक में रखिया आहिनि, ऐं असां उस्ताद पंहिंजी जॾहिं घरनि में वञूं उते का सहूलियत बि न हुजे, उन जो बि फौरी तौर ते मरकज़ी बॉडीअ खे हिसाब किताब ॾियणो पवंदो। ऐं उहो हिसाब किताब सिंध जे उस्ताद जी घुरा, न को सिकंदर जतोई जी घुरा। सिंध जो 1.25 लख उस्ताद चाहे थो त उन जा जेके असासा आहिनि उहे असासा मरकज़ी बॉडी ज़ाहिर करे, पैसा ज़ाहिर करे ऑफिसनि मां कब्ज़ा छॾाए, जेके ऑफिसा असांजे नालनि ते न आहिनि उहे असांजे नालनि ते आणाए। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। असां वरी बि ऐलान था कयूं मरकज़ी बॉडी खे, वरी बि इहा असां खुलियल लफ़्ज़नि में चऊं था त महिरबानी करे अहिड़े क़दम खां गुरेज़ कजो जंहिंसां तव्हां असां कुल बोरान जे वर चढ़ूं ऐं सिंध जो प्राइमरी उस्ताद अॻम बि मायूस आहे, अॻम परेशान आहे, उनजे मुंहं तां मुर्कूं ख़तमु थी चुकियूं आहिनि
ऐं वरी उनजे मुंहं तां अञा मुर्कूं ख़तमु थियनि जेके नौजवान उस्ताद असां